अस्सलाम वालेकुम साथियो दोस्तों, जीअं तव्हां ॾिठो त अॼु शहीद मोहतरमा जी वरसी हुई, जिथे रईस आसिफ अली ज़रदारी वॾे वाक़े दाहूं पियो करे त इस्लामाबाद वारो असांजी दाहूं ॿुधो, इस्लामाबाद वारो असांजूं दाहूं ॿुधो। मां सम्झां थो त इस्लामाबाद वारा अॼु दाहूं ज़रूरु ॿुधंदा, छो त असांजूं दाहूं केरु ॿुधे? भई लाड़काणे जे माण्हू जी दाह केरु ॿुधे, शिकारपुर जे माण्हू जी दाह केरु ॿुधे, सखर जे माण्हू जी दाह केरु ॿुधे, उन खां पोइ हैदराबाद जे माण्हू जी दाह केरु ॿुधे, जैकमाबाद जे माण्हू जी दाह केरु ॿुधे, उन खां पोइ समूरे सिंध, लाड़, उत्तर पट्टी, ॾखण ओभर, समूरे सिंध जे माण्हुनि जूं दाहूं केरु ॿुधनि? सो आसिफ अली ज़रदारी साहब, तव्हां इस्लामाबाद खे मुखातिब थी चओ पिया त इस्लामाबाद वारा असांखे जेके इक़्तिदार ॾियनि, तव्हांजो उन्हनि खे हमेशह इहो ओन हूंदो आहे त असां जेका मोहतरमा जो पावर चो करे ॾेखारियूं पिया वरसी ते, तव्हां हमेशह वरसी खे सियासत में तब्दील कयो आहे। पर मां अॼु तव्हांखे थो ॿुधायां, असां सिंधवासी कंहिंखे दाह ॾियूं? लाड़काणे जो वोटर कंहिंखे दाह ॾे, जैकमाबाद जो वोटर कंहिंखे दाह ॾे, शिकारपुर जो, सांगड़ जो, मीरपुर ख़ास जो, समूरे सिंध जो वोटर कंहिंखे दाह ॾे? आसिफ अली ज़रदारी साहब, तव्हां असांखे ॿुधायो, तव्हां असांखे इहो ॿुधायो, छा इस्लामाबाद वारनि को ख़बर कोन्हे? इस्लामाबाद वालो, आपको मालूम नहीं है कि मुराद अली शाह की कितनी ज़मीनें हैं? आसिफ अली ज़रदारी, तव्हां असांखे इहो ॿुधायो, मोहतरमा शहीद जी शहादत खां पोइ, उन खां पोइ मोहतरमा जी शहादत खां पोइ मोहतरमा जी घणी ज़मीन हुई? हींअर तव्हांजी सिंध में घणी ज़मीन आहे? हींअर अली हसन ज़रदारी जेको खीर खपाईंदो, उन वटि हींअर घणी ज़मीन आहे? उन खां पोइ तव्हां जेको आहे इहो असांखे ॿुधायो त तव्हांजी टंडो अलिहार में नाजाइज़ ज़मीन घणी आहे? सिंध जे अवाम खे ख़बर पए, लाड़काणे जे अवाम खे ख़बर पए, जैकमाबाद जे माण्हू खे ख़बर पए, समूरे सिंध जे माण्हुनि खे ख़बर पए त भई उन खां पोइ तव्हांजे मुराद अली शाह जी घणी ज़मीन आहे? उन खां पोइ जेके ॿिया तव्हांजा साईं नवीद कमर टंडो मोहम्मद ख़ान, उन जी घणी जागीर आहे? उन खां पोइ नासिर शाह जेको तव्हांखे मुशरफ दौर में मिलियो, अॼु उन जी घणी ज़मीन आहे? उन खां पोइ खुर्शीद शाह जी घणी ज़मीन आहे? सिंध जे सियासतदाननि जी घणी ज़मीन आहे? केतिरा पेट्रोल पंपनि, केतिरियूं तव्हांजी दुनिया में जाइदाद आहिनि? तव्हां उन सिंधी क़ौम जी मालिकी पिया कयो जेका 5000 साल पुराणी क़ौम आहे, सिंधी क़ौम। अॼु उहा सिंधी क़ौम दर दर ते जेका दर दर जा धिका बि खाए, थाॿा बि खाए, पर तव्हांजी हुकूमत किथे सार कोन लधी। छा तव्हां शिकारपुर जे, सखर जे, जैकमाबाद जे, कंदकोट जे, सांगड़ जे, समूरे सिंध जे तव्हां जेको हारी नारियुनि जी सार लधी? तव्हांजी पार्टी उन्हनि जी सार लधी? अॼु हींअर पूरे समूरे सिंध में भाण कोन पियो मिले, हारी खे भाण ब्लैक ते मिले पियो, हारी खे भाण ब्लैक ते मिले पियो, पर तव्हांजो किथे बि को बयानु नज़र अचे थो? सिंध जे बच्चनि खे पब्लिक कमीशन जी नौकरियूं कोन थियूं मिलनि। अली हसन ज़रदारी जे 5 ख़ानदान जे 5 माण्हुनि खे सिर्फ़ु पब्लिक कमीशन में अरिड़हें ग्रेड जी नौकरी मिले थी। छा इहो सिंध जे माण्हुनि सां, सिंध जे नौजवाननि सां, सिंध जे माउ पीउनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादती कोन्हे? असां कंहिंखे ध्यानु ॾियूं? हम भी स्टिल इस्लामाबाद वालों को शिकायत करते हैं कि इस्लामाबाद वालों, आप मोहतरमा के बाद देखिए इनकी जायदाद कितनी है। इस्लामाबाद वालों, आप जुल्फकार अली भुट्टो के बाद इनकी देखें जायदाद कितनी है। इस्लामाबाद वालों, आप मुराद अली शाह को गिरेबान से पकड़े, उनकी जायदाद कितनी है। इस्लामाबाद वालों, आप नवीद कमर को गिरेबान से पकड़े, उनकी जायदाद कितनी है। इस्लामाबाद वालों, हम आपको, सिंध के लोग शिकायत कर रहे हैं कि हमारे साथ सिंध के अंदर जो डाकू कल्चर हमें किसने दिया है, उसके अलावा सिंध के लोग महफूज नहीं है। हम इस्लामाबाद को मुखातिब होकर कहते हैं, आज सिंध के नौजवान, सिंध के बच्चे आप देखें जो दुबई में, सऊदीया में वहां मजदूरियां कर रहे हैं और लेबरों में काम कर रहे हैं। माजरत के साथ बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, आप जो है, भुट्टो तो नहीं ज़रदारी है, लेकिन आप हमें बताएं, आपने मोहतरमा शहीद की वरसी पे बताएं मोहतरमा के लोगों को, मोहतरमा के बच्चों को जो आज लाड़काने में आए थे, कि आपने सिंध के कितने बच्चों को जो है वहां नौकरी के आर्डर दिए हैं और उनको कौन सी स्कॉलरशिप दी है जिस पर सिंध के लोग, सिंध लाड़काने के आप मजदूर देख लें, आपको दुबई के अंदर वो काम करते नजर आएंगे, कतर में काम करते नजर आएंगे, और दुबई मुख्तलिफ अरब ममालिक में इस वक्त आप देखें कि सिंध के नौजवान बच्चे मायूस होकर वो आपको कराची की फैक्ट्रियों में 15,000 से 20,000 में धक्के खा रहे हैं। उसके अलावा आप सखर के लोग देखें, जैकमाबाद, कंदकोट, शिकारपुर, मुकम्मल सिंध के लोग देखें जो इस वक्त सिंध, जो कराची समेत दुनिया के मुख्तलिफ फैक्ट्रियों में काम कर रहे हैं, धक्के खा रहे हैं, अपने बच्चों से दूर हैं। आज वो जिसकी जो सिंधी, जो 5,000 साल पुरानी कौम, उनकी माओ बहनों को आप 15,000 रुपए की बेनजीर इनकम सपोर्ट की प्रोग्राम में जो पैसे दे रहे हैं, वो बहनें अपनी इज्जत, उनकी इज्जतें नीलाम हो रही हैं, वो सड़कों पर मौजूद हैं। आज आपकी गैरत कहां जाती है? जब आपको इक़्तिदार नहीं मिलता तो आपको इस्लामाबाद याद आ जाता है, आपकी इस्लामाबाद को शिकायतें चली जाती हैं कि इस्लामाबाद वालों हम भी हैं। आसिफ अली ज़रदारी साहब, आप बताएं, मोहतरमा शहीद के बाद आपने कितनी जायदाद बनाई, कितनी जमीनें बनाई? आपके सारी कैबिनेट के जो मिनिस्टर, सूबाई मिनिस्टर, आप सिर्फ एक अली हसन ज़रदारी का आप देख ले, जिसके अंदर जो दूध का कारोबार करता था, इस वक्त अली हसन ज़रदारी सिंध का करता धरता है। सजावल के साइड पे देखें, अली हसन ज़रदारी लोगों की जमीनों पे कब्जा कर रहा है। आप दादू पर आए तो दादू में कौन सा आपका तरक्याती काम हुआ है?
آپ اس کے علاوہ پھر میہڑ کے اندر آئے تو میہڑ کے اندر آپ کا کون سا ترقیاتی کام ہوا ہے؟ آپ کھیرپور ناتن شاہ میں آئے، ایک لاش نما شخص عزیز جنے جو بیٹھا ہوا ہے اس وقت، پھر وہ آپ آ کر اپنی جو نا الیکشن فارم جو نامینیشن فارم جمع کرا رہا ہے جن میں خیرپور ناتن شاہ والوں کی خدمت کروں گا۔ آپ سے اردو کمیونٹی کے لوگ بیزار ہیں، تنگ آ چکے ہیں۔ آپ نے کراچی کے اندر کون سا انقلاب لایا؟ 15 سال آپ کی حکومت تھی کراچی میں، آپ بتائیں کراچی کے اندر سٹریٹ کرائم نظر کو کمی آئی؟ اسلام آباد بارن کے کچھ نظر نتھو اچے؟ اچھا سیاست ای قسم تو مانن بکھ مرن پیا، کپڑوں کو کا شے کو نے۔ آصف علی زرداری صاحب، آپ نے سندھ کے لوگوں کو کیا دیا ہے؟ آپ نے سندھ کے لوگوں کو کون سا کپڑا دیا، کون سا ان کو مکان دیا، کون سا ذوالفقار علی بھٹو کا ویژن دیا؟ ذوالفقار علی بھٹو کے نظریاتی جالے دھکے کھا رہے ہیں۔ اس وقت سندھ کا ہر طاقتور وڈیرا آپ نے خرید لیا ہے۔ آپ کے پاس کون سا محترمہ کا نظریاتی جیالہ موجود ہے جس کو آپ ٹکٹ دیں گے؟ سندھ کے سردار مہر، چلو بھائی سب کو ٹکٹ دے دو۔ سندھ کے سردار علی گور خان مار کے پورے خاندان کو الیکشن لڑنے کی اجازت ہے، لیکن گھوٹکی کے کسی غریب کو، مسکین کو، ہاری ناری کے بچے کو، کسی غریب انسان کو کوئی اجازت نہیں کہ وہ الیکشن لڑے۔ کیوں کہ آصف علی زرداری کی جو پارٹی ہے وہ سرداروں کی، رئیسوں کی، وڈیروں کی پارٹی ہے، اس کو صرف وڈیروں کو ٹکٹ جاری ہوں گے۔ اس کے علاوہ آپ آ جائیں سکھر میں تو صحیح ناصر شاہ کا بیٹا آ جائے گا، ناصر شاہ صاحب آ جائیں گے، اس کے علاوہ خورشید شاہ جو میٹر ریڈر وہ آ جائیں گے۔ باقی سکھر کے کسی بھی بندے کو اجازت نہیں ہے، نعمان اسلام شیخ کو اجازت ہے، ان کے خاندان کو اجازت ہے، سکھر کے کسی غریب جیالے کو اجازت نہیں ہے کہ وہ آ کے الیکشن لڑے اور آصف علی بھٹو، آصف علی زرداری جو ہے، معذرت کے ساتھ آصف علی زرداری ان کو جو جا کے نامینیشن فارم دے کہ آپ لڑو۔ نہیں، آپ نواب شاہ کی بات کریں تو وہاں پر بھی آصف علی زرداری خود آئیں گے، ان کی بہنیں آئیں گی اور باثر لوگ علی حسن زرداری کے اہل و عیال آئے گا۔ آپ سجاول کی بات کرو تو وہاں پر بھی شیرازی خاندان جو ایک بڑا خاندان ہے وہ آ جائے گا، غریب مسکین تو کوئی بھی نہیں آیا۔ آپ اگر بدین کی بات کریں تو وہاں پر بھی مختلف آپ کے لوگ آ جائیں گے، لیکن بدین کا کوئی نظریاتی جالہ، بے نظیر بھٹو کا جالہ آپ کو نظر نہیں آئے گا۔ آج آپ ہمیں صرف یہ بتائیں کہ 15 سال کی کارکردگی میں آپ نے کون سا ایک کام دکھائے جو آپ نے لاڑکانے کو دیا ہو، لاڑکانے کی عوام کو دیا ہو، جو شہیدوں کا شہر ہے، بے نظیر بھٹو کا جو حقیقی شہر ہے، ذوالفقار علی بھٹو کی جو سیاست وہاں لاڑکانہ سے شروع ہوتی ہے۔ آپ دیکھیں لاڑکانے کے اندر ڈاکو راج ہوگا۔ تو دوستو ہی जेको हिन महिल हले पियो ही समूरो आऊं तव्हांखे ॿुधायां थो इन्हनि जो हिकिड़ो माना ड्रामो आहे। इलेक्शन अचे थी, इन्हनि खे सिंध जे माण्हू जा वोट खपनि, सिंध जे माण्हू सां हमदर्दी कान आहे, सिंध जे वॾेरनि खे वोट खपनि। इलेक्शन अचे थो, वॾेरनि जो ताकूं खुली वञनि थियूं। इलेक्शन बंदि थिए थो, तक में तव्हांखे न को वॾेरो थो मिले, न को वॾेरे जो वाठो थो मिले, न को वॾेरे जो चमचो थो मिले, न को वॾेरे जो कहिड़ो माण्हू थो मिले। असां इन निज़ाम जे ख़िलाफ़ आहियूं। मां ग़रीब मिस्किन आहियां, बिल्कुलु मां इन निज़ाम जे ख़िलाफ़ आहियां। निज़ाम ते आवाज़ बुलंद कंदा रहंदासीं ऐं हमेशा बुलंद आवाज़ कई आहे, कंदा रहंदासीं, चाहे असांखे कहिड़ी बि क़ीमत अदा करणी पए। तव्हां असांखे इहो ॿुधायो त हींअर टिकटूं विरहाइजनि पियूं किथे बि, तव्हांखे सिंध में किथे बि को ग़रीब मिस्किन हारी जो पुटु नज़र अचे पियो जंहिंखे आसिफ ज़रदारी टिकट जारी कई हुजे, बाबा ही मुंहिंजी पार्टी जो ग़रीब हारी अथव, ही लाड़काणे जो ग़रीब हारी आहे, ही मोहतरमा जो नज़रियाती जियालो आहे, ही बदीन वारो जेको आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो नज़रियाती माण्हू आहे, ही जेको आहे नज़रियाती माण्हू आहे हिन पार्टी लाइ क़ुर्बानी ॾिनी। न, हिते तव्हांखे सिर्फ़ु आसिफ अली ज़रदारी जा वॾेरा, मन तव्हांजी पार्टी वॾेरनि ताईं महदूद आहे। हाणे तव्हां सिंध जी 5000 साल पुराणी क़ौम खे महिरबानी करे जान छॾियो। असां इस्लामाबाद वारनि खे शिकायत था कयूं त इस्लामाबाद वारो तव्हां अचो, असांजे सिंध जा रोड ॾिसो, असांजे सिंध जे तालीम जो निज़ाम ॾिसो, असांजे सिंध जे माण्हुनि जा हाल ॾिसो। जेका 5000 साल पुराणी क़ौम सिंधी क़ौम जे पाकिस्तान ठहण में पंहिंजे सिंध में करारदाद पेश कई आहे, अॼु उन सिंध जे क़ौम जो कहिड़ो हशर कयो आहे हिननि माण्हुनि। अॼु उन सिंधी माण्हुनि जा तव्हां ॻोठ ॾिसो, हसंदियूं ॾिसो, वसंदियूं ॾिसो, समूरो सिंध ॾिसो, समूरे सिंध जे माण्हुनि खे कहिड़ो निज़ाम मिलियो आहे। त असां तव्हांखे ॾेखारियूं इस्लामाबाद वारो, असां तव्हांखे दाह न ॾियूं। आसिफ अली ज़रदारी साहिब, तव्हां दाह न ॾियो। तव्हांजे पुठियां 16-17 शुगर मिलियूं आहिनि। सिंध जे लाड़काणे जे ग़रीब माण्हू वटि छा आहे, जेकमाबाद जे ग़रीब वोटर वटि छा आहे, उनखां पोइ सखर जे ग़रीब वोटर वटि छा आहे। नवाब शाह में तव्हांजे अली हसन ज़रदारी वटि मुख़्तलिफ़ कब्ज़ा आहिनि, मुख़्तलिफ़ हज़ार एकड़ ज़मीन आहे। नवाब शाह जे ग़रीब मिस्किन वटि छा आहे, नवाब शाह जे वोटर वटि छा आहे, नवाब शाह नज़रियाती वोटर जेको मोहतरमा जो जियालो उन वटि छा आहे। अवां वटि हज़ार एकड़ ज़मीन अची वई आहे हींअर, पर असांखे तव्हां उमीद त ॿुधाईंदा त सिंध जे माण्हू तव्हांखे कहिड़ी सपोर्ट करे। जॾहिं सिंध जो को ॻाल्हि थिए थी त तव्हां चओ था घोड़ा या से सिंधी, अड़ा असां सिंधियुनि जा लीडर, असां सिंधियुनि जा जेके तर्जुमान आहियूं, असां सिंध बचाई आहे, सिंध न बचायूं सिंध। तव्हां ॿोॾ में सॼी सिंध ॿोड़े छॾी। तव्हां ॾिसो त लाड़कानो डिवीज़न, उनखां पोइ मुख़्तलिफ़ सखर डिवीज़न, ॿिया डिवीज़न त बरसातुनि में तव्हांजे मुराद अली शाह नालाइक नाहिल वज़ीर आला, नामुराद वज़ीर आला मुराद अली शाह कहिड़ी सूरत हाल कई आहे सिंध जी। छा सिंध जो माण्हू तव्हां खां अञा कहिड़ी उमेद रखे।
असां त सिंध जे माण्हू खे बि चऊं था त हाणे बि तव्हां अगरि न कयो त 15 साल तव्हां जेको लोड़ियो आहे, इन 5 साल तव्हांजे इक़्तिदार अची वियो त तव्हां पंहिंजी ज़िंदगी, तव्हांजे बच्चनि जो मुस्तक़बिल तबाह थी वेंदो, वॾेरो थी वेंदो, अमीर घर त अमीर थींदो। सिंध जो कानून अहिड़ो पियो पैदा थिए। सिंध जा थाणा कंहिं वटि आहिनि? सरदारनि वॾेरनि वटि। सिंध जो एसपी कंहिं वटि आहे? सरदारनि वॾेरनि वटि। सिंध जो सॼो निज़ाम सरदारनि वॾेरनि जे हवाले करे छॾियो। तालीम में बि हुनजा ॾिसो त कमीशन पास बि हुननि जा ॿार औलाद ख़ानदान। सिंध जो ग़रीब माण्हू केॾांहुं वञे? सिंध जो मिसकीन हारीदारी जो पुट मेरिट ख़तमु। तव्हां ॾिसो त हींअर जेके मेडिकल जा इम्तिहान थिया, हुन खां पोइ पब्लिक कमीशन जा जेके रिज़ल्ट आया, हाल ई में जेके तव्हांखे नतीजा मिलिया, हुन नतीजनि मां असां सबूरनि खे सिखणु खपे त असांखे इन हुकूमत छा ॾिनो। अॼु आसिफ अली ज़रदारी मोहतरमा जी जेको आहे शहादत ते हमेशह दाऊं करे थो, हमेशह इहो बि चवे थो त मोहतरमा जो ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो जेको कर्ज़ु आहे उहो मुंहिंजे कुल्हनि ते आहे। पर सिंध जो अवाम इहो कर्ज़ु कॾहिं लाहे, किथे कॾहिं लाहे पूरो कंदो? सो असां सिंध जे अवाम खां बि पुछंदासीं, सिंध जे अवाम सां बि सुवाल कंदासीं त ख़ुदा हाणे जागो, हाणे पंहिंजी हक़ीक़ी हुकुमरानी कयो, वोट जी सुञाणप रखो, उन्हनि वॾेरनि खां पासो कयो जेके वॾेरा तव्हांजे समूरे निज़ाम खे तबाह ऐं बर्बाद कनि पिया, तव्हांजे बच्चनि जी तालीम ख़तमु कनि पिया, सिंध जे मज़दूर जो हक़ खाइनि पिया, सिंध जे नौजवान नस्ल जो हक़ खाइनि पिया। असां तव्हांखे बि चवंदासीं त जेको आहे इन्हनि वॾेरनि जे ख़िलाफ़ अचो, वॾेरनि जे अॻियां ॾिसो त इहे वॾेरा सिर्फ़ु इलेक्शन अचनि था, इहे वॾेरा चवनि था त बाबा असां तव्हांजा आहियूं, अची भाकुर पाईंदा, ओताकूं खुली वेंदियूं, वॾेरनि जे ओताकुनि ते ॻाढ़े ॿोड़ खाइण वारा वाठा अची वेंदा, रुॻो ॿोड़ हलंदा, बाक़ी सिंध जे माण्हू खे छा मिलियो आहे? अॼु हू कंबर जो हिकिड़ो ठोड़ो वॾेरो मूं ॾिठो राति खां जेको दाऊं पियो करे त बाबा असांखे हीअ थी वेंदो, अवाम हमदर्दियूं हासिल करे पियो। ठोड़ा वॾेरा कंबर लॻारी, तूं ठोड़ा वॾेरा असांखे इहो ॿुधा, सीता जा ठोड़ा वॾेरा त तव्हां जंहिंमहिल कंहिं शाम जंहिंमहिल बोॾ पे आई, ओॾी महिल तव्हां किथे भॼी वियो? ओॾी महिल तव्हां केॾांहुं भॼी वियो? कहिड़े पिनुनि में लिकी वियो? तव्हां दावा पे कयो त हाणे असां जेको आहे केन शाह बचाईंदासीं, सीता बचाईंदासीं, मेहड़ बचाईंदासीं। मेहड़ वारनि ॾींहुं राति करे मेहड़ वारो, ऐं तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, मेहड़ वारा उहे माण्हू आहिनि जेके सॼी सिंध जी तारीख़ ॾिसी चुकी हुई, जंहिं पंहिंजो शेर बचायो ॿोॾ खां। तव्हां ॾिसो त सिंध जो तव्हां बदीन जो ज़िलो ॾिसो त बदीन ज़िले में हींअर अवाम खे पीअण जो साफ़ पाणी कोन्हे। बदीन ज़िले जो माण्हू जेको आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरतल आहे। तव्हां कंहिं बदीन जी तालका हेड क्वार्टर अस्पताल में हलिया वञो त तव्हांखे इलाज लाइ सिरिंज कोन थी मिले। उनखां पोइ तव्हां मिठी जी कंहिं अस्पताल में हलिया वञो, उते इलाज जूं सहूलियतूं कोन्हनि। सिंध जे तव्हां कंहिं बि अस्पताल में हलिया वञो, लाड़काणे जे मां तव्हांखे चैलेंज थो कयां, तव्हांखे डॉक्टर कोन मिलंदो, तव्हांखे उते को इलाज जी बहितर सहूलियत कोन मिलंदी। सो इहो समूरो निज़ाम तबाह करण वारो सिंध जो वॾेरो आसिफ अली ज़रदारी आहे। असांजी जंग सरदारनि वॾेरनि सां जारी आहे, जारी रहंदी, बिल्कुलु जारी आहे, जारी रहंदी। कंहिं बि प्लेटफॉर्म तां तव्हांखे जेको ज़ोर लॻाइणो आहे लॻायो। चमचा वाठा जेके धमकियूं ॾींदा आहिनि असांखे, धमकियूं ॾियनि, पंहिंजो ज़ोर लॻाइनि, पर असां अॼु बि सिंध जी अवाम जी जागरता लाइ अगरि अचूं था त अवाम खे मेंशन करणु अचूं था त बाबा असां तव्हांजे लाइ था ॻाल्हायूं, तव्हांजे ई आवाज़ खणी जेको आहे हिननि जे मुंहं में मोचड़ो था हणूं। सो असांखे पंहिंजो हुन में को बि ज़ाती मसइलो कोन्हे। जंहिंमहिल असां सिंध जी हालत ॾिसूं था, असां जेको आहे घोटकी जी हालत ॾिसूं था, असां जेकमाबाद जी हालत ॾिसूं था, असां मीरपुर माथेले जी हालत ॾिसूं था, असां सिंध जे हारी जी हालत ॾिसूं था। जे सिंध जे हारी वटि भाण कोन्हे त असां तड़पूं था। जंहिंमहिल असां ॾिसूं था सिंध जे माण्हू खे इलाज जी सहूलियत कोन्हे, सिंध जे माण्हू खे जेको आहे लाश खणण लाइ एम्बुलेंस कोन्हे। फटनि रक्षनि ते तव्हां सिंध वासियो मूंखे ॿुधो पिया, तव्हां मूंखे ॿुधायो त सिंध जा कहिड़ा उहे इलाइक़ा आहिनि जिथे माण्हू पंहिंजे बचनि खे जेको आहे फटनि रक्षनि ते खयो वञी अस्पताल पहुचाइनि था। सो असां उन निज़ाम जे ख़िलाफ़ आहियूं, असां उन करप्ट सियासतदाननि जे ख़िलाफ़ आहियूं त इहे जेको निज़ाम जेको हिननि सिंध खे मुतारफ़ करायो आहे 15 सालनि में, तबाही खां सवाइ जॾहिं हिननि खे इक़्तिदार नथो मिले, जॾहिं हिननि खे मोचड़ो थो अचे, चवनि था त पोइ इस्लामाबाद वारो असांखे ॾिसो। असां चऊं था इस्लामाबाद वारो, तव्हां असां सिंध जे माण्हुनि खे ॾिसो, तव्हां असां सिंध जे नौजवाननि खे ॾिसो, तव्हां असांजे सिंध जो नौजवान असांजे स्कूलनि खे ॾिसो, तव्हां असांजी ॿारनि जे स्कूलनि खे ॾिसो, असांजे सिहत जे निज़ाम खे ॾिसो। त 15 सालनि में तव्हां ॿुधायो सिंध जो कहिड़ो वॾेरो आहे जंहिंजी प्रॉपर्टी कोन वधी आहे, जेको पीपल्स पार्टी में MLA MP हुजे, जंहिंजा रोडनि ते हाईवनि ते पेट्रोल पंप। लाड़काणे में तव्हां ॿाहिरि अचो त अनवर सियाल फलाणे सियाल जा पेट्रोल पंप, तव्हां जेकमाबाद में अचो त फलाणे जकराणी जा, फलाणे रईस सरदार जा हेतिरा पेट्रोल पंप। तव्हां ॿुधायो त कहिड़े बेनज़ीर भुट्टो जे जियाले जा पेट्रोल पंपनि, आम वर्कर जा माण्हू जा पेट्रोल पंपनि, कहिड़े ग़रीब मिसकिन माण्हू जा पेट्रोल पंपनि। तव्हां समूरो सिंध घुमो, तव्हां दादू मां अचो त दादू में तव्हांखे हिननि वॾेरनि शाहनि मीरनि पीरनि जा तव्हांखे पेट्रोल पंप मिलंदा। तव्हां सखर मां निकिरो ॿाहिरि, तव्हांखे इन्हनि शाहनि वॾेरनि ऐं मीरनि पीरनि जा पेट्रोल पंप ऐं जेके जाइदादूं ज़मीनूं ऐं इन्हनि जा कारखाना मिलंदा। सो सिंध जे माण्हू सां जेको करप्शन जेका कई वई आहे, हींअर तव्हां ॾिसो हाल ई में जेका हिननि इलेक्शन खटी आहे बल्दियाती, उन बल्दिया में अरबे रुपया रिलीज़ थियनि था, पर उहे सिंध जे कहिड़ी टाउन कमेटी इस्तेमालु थियनि था। सो असां इस्लामाबाद वारनि खे असां धरती धणी दाह था ॾियूं त इस्लामाबाद वारो तव्हां असांजे हाल ते रहम कयो, तव्हां असांखे ॾिसो, असां असांजूं दाहूं ॿुधो।
सो मां तव्हां समूरनि दोस्तनि जो वॾो थोराइतो आहियां। इहे बि इशू ॾिठो त मूं चयो हिन इशू ते जेको लाइव अचिजे, ही जेको पंहिंजी दवा पिया कनि, जरा बि हिननि खे इख़्तिदार कोन थो मिले, त ही जेके दाहूं कनि था, रोइनि था ऐं जेको पंहिंजो ॾेखारनि था त असां जेको सिंध परस्त आहियूं। तव्हां वटि कहिड़ी सिंध परस्ती आहे? न्याणी फातिमा फुरड़ो सां ज्यादती थी, तव्हांजी पार्टी जी किथे बि तव्हांजी पार्टी जो हिकु लफ़्ज़ बि कोन्हे हुन न्याणी लाइ। सिंध जूं न्याणियूं रोडनि ते ज़लील ख़्वार थियनि पियूं, तव्हांजी पार्टी जे कंहिं हिकु माण्हू वटि हिकु लफ़्ज़ कोन्हे। तव्हांजो मुराद अली शाह जंहिंमहिल वज़ीर आला हूंदो आहे त एतिरो हाई क्लास तड़ड़ो हूंदो आहे त हुन माण्हू सां केरु ॻाल्हाए कोन थो सघे। तव्हांजे मुश्किल सां, तव्हांजे खटियल वॾेरे सां एतिरो तड़ड़ो थियो थो वञे इलेक्शन खटण खां पोइ त हुनखे आम माण्हू ॻाल्हाए कोन थो। जेकर आम माण्हू ॻाल्हाए थो त हुनजे दर ते ॿ मोबाइलूं बीठियूं आहिनि, उन्हनि ते कूड़ा केस दाख़िल थी था वञनि। तव्हां इहो ई तव्हांखे निज़ाम जेको मिलियल आहे, तव्हांखे माण्हुनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा, माण्हुनि जी जेको जाइदादुनि ते कब्ज़ा, त असां इहो ई निज़ाम जे ख़िलाफ़ आहियूं। दोस्तनि खे चवंदासीं त असां जेको आहे वधि खां वधि साथ ॾियो। असां इन ई ॻाल्हि ते आवाज़ बुलंद था कयूं, इन ई मसइले ते चऊं था त भाउ जेको आख़िर सिंध सां अहिड़ो ज़ुल्म छो? आख़िर सिंध खे छो थो लुटियो वञे? छा धरती धणी जेके 5000 साल पुराणी क़ौम, उन्हनि खे रुगो पादरनि ऐं मुटड़नि लतां पैदा क़ौम ठही आहे त रुगो इन्हनि सरदारनि जा, इन्हनि वॾेरनि जा, इन्हनि हुकुमराननि जा मुटड़ा खाइनि? सो असां हिन निज़ाम जे ख़िलाफ़ आहियूं। निज़ाम जे ख़िलाफ़ असां जाद कंदा रहंदासीं, ॻाल्हाईंदा रहंदासीं ऐं ॻाल्हायो आहे ऐं ॻाल्हाईंदा रहंदासीं। चाहे असांखे दुनिया जी मूंखे कहिड़ी बि क़ीमत अदा करणी पए, मां हाज़िर आहियां। तव्हां मूंखे इलाही वठा चवंदा आहिनि त भाउ अचो त पाकिस्तान ॾिसंदासीं। भाउ असांजे पाकिस्तान में बि सीनो खुलियल हूंदो, हींअर बि असांजो सीनो खुलियल आहे। तव्हांखे जेको वणे सो कजो। असां पंहिंजी धरती लाइ ॻाल्हायूं था, असां पंहिंजी धरती धणियुनि लाइ ॻाल्हायूं था ऐं ॻाल्हाईंदा रहंदासीं। जीए सिंध, जीए पाकिस्तान, जीए अवाम।